नाज़रीन, नवाब अली मोहम्मद में माकड़नि जे हमले सबबि हज़ारें एकड़नि ते पोखियल फसल तबाह थी विया आहिनि, जंहिं सबबि आबादगारनि खे करोड़नि रुपयनि जो नुक़सान थियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था यूसुफ रिन जी हीअ रिपोर्ट। फसल तबाह थी आहे, महिरबानी करे मदद कयो, हुकूमत मदद करे। नाज़रीन, शहर ऐं भर पासे में लखनि जी तइदाद में माकड़ पहुची हुई आहे। कल रात खां वठी सॼे शहर में लामारा माकड़ जा, जॾहिं त मुख़्तलिफ़ कायल फसल आहिनि, वोण आहिनि, केला आहिनि, कमद आहे, जेका बि फसलूं आहिनि उन्हनि ते माकड़ जो हमलो थियो आहे। माकड़ जेको आहे फसल खाई नास करे छॾिया आहिनि ऐं करोड़नि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां नाज़रीन, हिते माकड़ जेको आहे तबाही मचाए छॾी आहे। अचो नाज़रीन, ते मौजूदा आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल करायूं था। असांजो अर्ज़ु आहे, माकड़ पहुची वई आहे, माकड़ ई आहे असांखे तबाही करे छॾी आहे। केला, वण, फुटी, हर शइ का बि न छॾी आहे। महिरबानी पहुचे इन जो को बंदोबस्तु कयो वञे। बाबा, ही माकड़ हिते अची वियो आहे, अलाए वॾो टाइम थी वियो आहे। माकड़ सफ़ा फसल तबाह करे छॾियो आहे। जंतर, वण, कमंद, केलो, फसल हिकिड़ो बि रहियो कोन, सभु फसल तबाह करे छॾियो आहे। हाणे असां वञूं ग़रीब काॾे? हुकूमत सां असां मुताब असां हुन सां उहो असां लाइ करे न बाबा। असां हाणे ग़रीब, हाणे मिसकिन, हाणे काॾे वेंदासीं? सुबुह खां वठी असां रड़ लॻो पियो आहे, असांजो निंड कोन आयो। जीअं उथूं था बाबा, सफ़ा फसल तबाह करे छॾियो। हाणे वञूं असां काॾे? हाणे कंहिंखे दांडियूं? अब असांजी फसल तबाह थी आहे, ही माकड़ आहे, महिरबानी करे असां मदद कयो, हुकूमत मदद करे। कमद सॼे फसल तबाह करे छॾियो आहे। महिरबानी करे असांखे थोरो कयो, असीं त मरी वियासीं ग़रीब। सफ़ा तबाह करे छॾियो आहे, फसल नाश करे छॾियासीं। कमंद, वोण, हर फसल असांजो ख़तमु करे छॾियो अथसि। हिकु तरफ़ कोरोना सबबि अॻे सिंधवासी सख़्तु परेशान हुआ, ॿिए तरफ़ माकड़ जेको आहे कल राति खां वठी शहर खे वकोड़े छॾियो अथसि ऐं जॾहिं त केलो, कमद, वोण जे फसलनि ते हमलो करे ऐं फसलनि खे खाए नास करे छॾियो आहे। जंहिंखां पोइ आबादगार सख़्तु परेशान मुतालबो कयो आहे हुकूमत सिंध खां त जहाज़ जे थ्रू स्प्रे कराए इन माकड़ मां निजात ॾियारी वञे। कैमरामैन मज़र सां गॾु न्यूज़ रिपोर्टर यूसुफ रिंद, मेहरान टीवी न्यूज़।